أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله والصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته सूरह फातिहा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सभ खां पहिरीं सूरह क़ुरान जी उन जी 5 नंबर आयत आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम। असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां इहदिना हिदायत घुरूं था, असां अल्लाह सुब्हानहु व तआला खां गाइडेंस था घुरूं ऐं असां चऊं था अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधायो आहे त चओ इहदिना सिरातल मुस्तक़ीम। त इहा अगरि हिकिड़ी शइ तव्हांखे मिली वई त तव्हांजा ॿिया जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, जेके बि मसइला आहिनि, उहे सॼा सॉल्व थी वेंदा। तव्हांखे मां मिसाल थो ॾियां, मिसाल जे तौर ते मां अगरि कंहिंखां कंहिं ॿार खां कहिड़े बि माण्हू खां तव्हां पुछंदव त हिकिड़ो माण्हू आहे उहो रेगिस्तान में आहे बग़ैर कंहिं फैसिलिटीज़ जे ऐं उहो घर मुल्क खां निकितल आहे, दरबदर आहे, ऐं ॿियो हिकिड़ो माण्हू आहे महल में वेठो आहे, महल में उनखे सभु क़िस्म जूं आज़माइशूं आहिनि, सभु क़िस्म जूं आसाइशूं आहिनि, महल में वेठो आहे, नौकर अथसि, हर शइ अथसि। त तव्हां उनखां पुछंदव त केरु जेको आहे उनजी कंहिंजी ज़िंदगी वधीक सुठी आहे, त तव्हांखे उहो छा जवाबु ॾींदो जेको महल में वेठो आहे। वरी ॿियो मिसाल तव्हांखे ॾियां त को माण्हू आहे ग़ार में लिकियलु आहे, पंहिंजी जान बचाइण लाइ कंहिं नंढड़ी ग़ार में पहाड़नि जे विच में लिकियलु आहे, का बि फैसिलिटी न आहे, उनजी जॻह ते ॿियो माण्हू आहे, उनखे हर क़िस्म जी फैसिलिटीज़ आहे, नौकर आहिनि, चाकर आहिनि, उनजी हुकूमत आहे। तव्हां अगरि उनखां पुछंदव, उनखे अगरि इहा तस्वीर ॾेखारींदव, तव्हां पुछंदवसि त कंहिंजी ज़िंदगी वधीक सुठी आहे, कंहिंजे मथां अलाह जो वधीक रहम आहे, तव्हांखे चवंदो जंहिंखे हर फैसिलिटी आहे, हिकिड़ो माण्हू ग़ार में लिकियलु आहे। त जेको माण्हू घर खां कंहिंखे कढियो वियो आहे त उनजी ज़िंदगी वधीक सुठी आहे, या जेको घर में रहे थो, उन माहौल में रहे थो, उनजी ज़िंदगी वधीक सुठी आहे। त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे इहे मिसाल ॾिना आहिनि क़ुरान में त जेका हिदायत आहे, जेका रस्तो आहे, जेका गाइडेंस आहे, उहा केतिरी वधीक इम्पॉर्टेंट आहे। उन जी जॻह ते दुनिया जूं ॿियूं जेके बि शयूं आहिनि उहे के बि माना नथियूं रखनि। जीअं मूसा अलैहिस्सलाम रेगिस्तान में पंहिंजे मुल्क खां निकितल हुयो, फ़िरौन जेको आहे महल में हुयो, त तव्हां ॾिसंदव त चवंदव फ़िरौन जी ज़िंदगी वधीक सुठी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ग़ार में हुया, लिकियल हुया, अबू लहब, अबू जहल, ॿिया मुशरिकीन मक्का, उहे इंजॉय पिया कनि ज़िंदगी खे मके में। त तव्हां ॾिसंदव, तव्हां चवंदव त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी वधीक सुठी आहे, वधीक सुठी हुई। उन जी जॻह ते इब्राहिम अलैहिस्सलाम, उन्हनि खे बचपन में ई घरां कढियो वियो, बाहि में विधियो वियो, त उन्हनि जी बेस्ट लाइफ हुई, उनखां वधीक सुठी लाइफ कंहिंजी बि न हुई। त हिकिड़ी शइ जेका हिदायत आहे, जेका उन सभिनि वटि छा हुयो, अल्लाह सुब्हानहु व तआला जो रस्तो हुयो, अल्लाह सुब्हानहु व तआला जी गाइडेंस हुई, हिदायत हुई। त अगरि तव्हांखे हिकिड़ी शइ मिली वई, तव्हां अल्लाह खां इहा हिकिड़ी शइ घुरो, बाक़ी जेके ॿियूं शयूं आहिनि दुनिया में उहे सभु तव्हांजी नज़र में, तव्हांजे ज़हन में उहे सभु इररिलेवेंट थी वेंदियूं, उहे सभु बेमाना थी वेंदियूं। तव्हां इहे त अल्लाह सुब्हानहु व तआला जा पैगंबर हुया, रसूल हुया, पर असांजी ज़िंदगी में जीअं मिसाल जे तौर ते तव्हां वञो था काॾे, तव्हां ॾिसो था वॾो घरु, चवंदा या अल्लाह अहिड़ो घरु था कनि, सुठी गाॾी ॾिसो था, चवंदा या अल्लाह, कंहिंखे ॾिसो था सुठी जॉब अथसि, या अल्लाह मूंखे। त अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे ॿुधाए थो त तव्हां हिकिड़ी शइ घुरो, बाक़ी जेके रेस्ट शयूं आहिनि, अगरि तव्हांखे इहा हिकिड़ी शइ मिली वई, बाक़ी जेके बि दुनिया जूं आसाइशूं आहिनि, जेके बि शयूं आहिनि, उहे मुंहिंजे मथां आहिनि, ऐं उहे अगरि तव्हांखे न बि मिलंदियूं त तव्हां उन हिकिड़ी शइ ते एतिरा ख़ुशि हूंदव जो तव्हां पंहिंजी ज़िंदगी मां सेटिस्फाई, तव्हांखे लॻंदो त इहे सभु शयूं बेमाना आहिनि, इहे जेके वॾियूं गाॾियूं, वॾा घर, पैसो, जेके बि शयूं आहिनि, इन्हनि जी का माना न आहे अगरि इहा हिकिड़ी शइ तव्हां वटि आहे। उहा हिकिड़ी शइ कहिड़ी आहे? अल्लाह सुब्हानहु व तआला जी हिदायत आहे। त असां घुरंदा आहियूं इहदिना सिरातल मुस्तक़ीम। त जॾहिं असांखे इहदिना जो मक़सदु इहो आहे, असां चवंदा आहियूं इहदिना मतिलबु या अल्लाह असांखे हिदायत ॾे, असांखे हिदायत ॾे, गाइडस असांखे हिदायत ॾे। असां ईअं न चवंदा आहियूं इहदिनी मतिलबु मूंखे हिदायत ॾे। त अल्लाह सुब्हानहु व तआला वटि, अल्लाह सुब्हानहु व तआला जी नज़र में मुस्लिम उम्मा जेका आहे उहा यूनिटी जी वधीक वैल्यू आहे। असां चवंदा आहियूं या अल्लाह असांखे गाइडेंस ॾे। जीअं निमाज़ जेका आहे जमात सां, तव्हां जमात सां निमाज़ पढ़ंदो, उनजो दर्जात, उनजा वैल्यू इलाही वधीक आहिनि एज़ कम्पेयर तव्हां घर में अकेला था निमाज़ पढ़ो। त जमात सां अल्लाह सुब्हानहु व तआला चए थो जेका गाइडेंस आहे, जेका हिदायत आहे, इहा मूंखां घुरो, पर सभिनि लाइ घुरो।
सिर्फ़ु मां ईअं न चवंदुमि इहदिनी माना मूंखे, इहदिना मतिलबु असांखे, या अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार, असांखे सिधी गाइडेंस ॾे, असांखे हिदायत ॾे। ऐं इहा शइ असां केतिरा दफ़ा था घुरूं ॾींहं में। मिसाल जे तौर ते तव्हां निमाज़ था पढ़ो, तव्हां हिकिड़ी रकात में निमाज़ कई, अलाहु अकबर चयो, उन में तव्हां पढ़ो इहदिना सिरातल मुस्तक़ीम। उन खां पोइ तव्हां सजदे में वियो त रुकू कयो, सजदो कयो, वरी तव्हां उथी बीठो, वरी तव्हां चओ था इहदिना सिरातल मुस्तक़ीम। त इन मां इहो ज़ाहिर थो थिए त इन शइ जी वैल्यू केतिरी आहे। इहा जेका हिदायत आहे इहा का आम शइ न आहे। जॾहिं तव्हांखे का शइ ख़ासि हूंदी आहे त तव्हां घड़ी घड़ी उहा हासिलु करण जी कोशिशि कंदा हो। त अलाह सुब्हान व तआला असांखे चए थो त इहा एतिरी ख़ासि शइ आहे ऐं इहा परमानेंट बि न आहे। ईअं न आहे इहा तव्हां अगरि रुकू ऐं सजदे में वञो था, थी सघे थो ख़तमु थी वञे, तव्हां उथी बीहो ऐं वरी घुरो। त इहा हिकिड़ी स्पेशल शइ आहे ऐं इहा का अहिड़ी शइ न आहे त असां पंहिंजी प्रॉपर्टी करे छॾियूं या असांखे बसि मिली वई त मिली वई। न, इहा शइ ईंदी आहे घुरण सां। घुरंदो केरु आहे? जॾहिं कंहिं वटि का शइ न हूंदी आहे। त इहा अहिड़ी शइ आहे जेका असांखे घुरणु घुरिजे ऐं दिलि सां घुरणु घुरिजे। जीअं मिसाल जे तौर ते त मूंखे उञ लॻी आहे ऐं मूंखे पाणी थो खपे, पर ऑलरेडी मूं वटि थोरो पाणी पियो आहे, पर मूंखे वधीक उञ लॻी आहे, त मूंखे एतिरी ज़रूरत न आहे उन पाणी जी। त उन जी जॻह ते मूंखे इलाही उञ लॻी आहे ऐं मूंखे शदीद उञ लॻी आहे ऐं मूंखे पाणी खपे थो, मूंखे उन जी तड़प हूंदी त मूंखे पाणी खपे, मां कहिड़े बि नमूने पाणी हासिलु करण जी कोशिशि कंदुसि। त हिन में इहदिना जो मक़सदु इहो आहे त असांखे बार बार घुरणु घुरिजे अहिड़े तरीक़े सां जीअं इन जी शइ जी असांखे ज़रूरत आहे। त असांखे ईअं न त असां इहदिना सिरातल मुस्तक़ीम चऊं त असां जेका चऊं जल्दी निमाज़ ख़तमु थिए असां घर वञूं। न, इहा दिलि सां शइ घुरणु घुरिजे। जॾहिं बि असां सूरह फातिहा पढ़ूं त असांखे ख़बर हुजे त असां अलाह सुब्हानो ताला खां हिदायत था घुरूं, अलाह सुब्हानो ताला खां सिधो रस्तो था घुरूं, अलाह सुब्हानो ताला खां गाइडेंस था घुरूं ऐं असां घुरण वारा आहियूं। असां सुवाल था कयूं। घुरंदो केरु आहे? जंहिं वटि का शइ न हूंदी आहे। ऐं इहा अहिड़ी शइ आहे जेका असांखे हिकु रकात खां ॿी रकात में घुरणी आहे। त केतिरी ख़ासि शइ हूंदी त जॾहिं फजर खां पोइ ज़ोहर जी निमाज़ आहे, ज़ोहर खां पोइ असर जी निमाज़ आहे, इहो जेको विच वारो टाइम आहे, असर खां पोइ मग़रिब जी आहे, मग़रिब खां पोइ इशा जी निमाज़ आहे, त इहो जेको विच वारो टाइम आहे, इन शइ में इन टाइम में असां इन शइ खे यादि रखूं त मां जेको आहे अलाह सुब्हानो ताला खां सिधो रस्तो घुरियो, हिदायत घुरी, अलाह सुब्हानो ताला मूंखे ॾिनी। त इन विच में थी सघे थो वरी इहो हलियो वञे, वरी तव्हां वज़ू करे वरी निमाज़ था पढ़ो, वरी अलाह सुब्हानो ताला खां इहदिना सिरातल मुस्तक़ीम, या अलाह असांखे हिदायत था फरमा, या अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार। त इहा हिकिड़ी ख़ासि शइ आहे, इहा का आम शइ न आहे ऐं इहा असांजी प्रॉपर्टी न आहे, तव्हांजी प्रॉपर्टी न आहे। तव्हां इन शइ जा मालिक न आहियो। इहा शइ तव्हांखे घुरणी थी पए ऐं बार बार घुरणी थी पए। अहिड़े नमूने घुरो त जीअं असां अलाह सुब्हानो ताला खे शो कयूं त या अलाह इन शइ जी मूंखे ज़रूरत आहे। ईअं न त लेज़ी थी, सुस्त थी, काहिल थी निमाज़ में बीहूं ऐं पोइ चऊं इहदिना सिरातल मुस्तक़ीम, जल्दी में सलाम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, जल्दी में वञी मूवी ॾिसूं, जल्दी न। असांखे इहा शइ ईअं घुरणु घुरिजे जीअं कंहिं शइ जी तड़प हूंदी आहे, कंहिं शइ जी चाहत हूंदी आहे। त असांखे अलाह सुब्हानो ताला अहिड़नि माण्हुनि मां करे अहिड़ा अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त असां अलाह सुब्हानो ताला खां इहा हिदायत घुरी सघूं ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अलाह सुब्हानो ताला जो हुकुम हूंदो त उन्हनि ते तहजुद बि फ़र्ज़ु हूंदा। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं निमाज़ में बीहंदा त सूरह फातिहा पढ़ंदा ऐं उन में छा घुरंदा? इहदिना सिरातल मुस्तक़ीम, हर रकात में पढ़ंदा। त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह सुब्हानो ताला खां हिदायत था घुरनि। त असां ऐं तव्हां ऐं असांजी वैल्यू छा हूंदी? असां किथे आहियूं? असांखे केतिरे डेस्परेट, केतिरे शिदत सां इहा शइ अलाह सुब्हानो ताला खां घुरणु घुरिजे ऐं उहो जॾहिं असां घुरूं ऐं उन ते अमल बि कयूं, अमल करण जी अलाह सुब्हानो ताला सां सभिनि खे तौफ़ीक़ अता फ़रमाए। त जेका हिदायत आहे उहा तव्हांजी नॉलेज सां न आहे। चाहे कंहिंखे दीन में केतिरी बि नॉलेज अची वञे, इल्मु अची वञे, केतिरी बि नॉलेज अची वञे, इहा जेका हिदायत आहे अलाह जे तरफ़ां, जेको सिधो रस्तो आहे, जेको गाइडेंस आहे, रहनुमाई आहे, इहा रहनुमाई असांखे तालीम सां न ईंदी, इहा असांखे अलाह सुब्हानो ताला खां पिनण सां ईंदी। तव्हां जॾहिं अलाह सुब्हानो ताला खे शो कंदव त या अलाह इहा शइ मूंखे खपे, तव्हां हिकिड़े क़िस्म सां अलाह सुब्हानो ताला खां पिनो था। जेको फ़क़ीर हूंदो आहे, कंहिंखे पैसनि जी ज़रूरत आहे, त उन जी कंडीशन कीअं हूंदी आहे? त असांखे बि इहा ई शइ रहनुमाई जेका आहे अलाह सुब्हानो ताला खां पिनणु घुरिजे। जे बनी इसराईल क़ौम जेका आहे, उहे उन्हनि मां जेके वॾा वॾा आलिम हुया, उहे उन्हनि खे तौरात जी जेको उन्हनि खे किताबु मिलियल हुयो अलाह जो, अलाह जे तरफ़ां, उन में रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं सभु निशानियूं हुयूं ऐं उहे तमामु इल्मु वारा माण्हू हुया। उन्हनि खे ख़बर हूंदी, उहे ॿुधाईंदा मुस्लमाननि खे त हा इहो ई रसूल आहे
ऐं इन में सभु निशानी मिलियल आहिनि जेके असांजे किताब में लिखियल आहिनि। हिकु हिकु निशानी जेका आहे उहा मिले थी जेका असांजे किताब में लिखियल आहे, पर अलाह जे तरफ़ां उन्हनि खे हिदायत न हुई। हालांकि उन्हनि वटि इल्मु हुयो ऐं एतिरो इल्मु हुयो जो ॾिसी ॿुधाइनि पिया त हा इहो ई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे, पर उन्हनि खे अलाह सुब्हान ताला हिदायत न ॾी। त हिदायत अहिड़ी शइ आहे जेका असांखे बार बार घुरणु घुरिजे ऐं उहा जेका आहे असांखे घुरण खां पोइ असांखे शदीद दिलि सां घुरणु घुरिजे ऐं उन ते अमल बि करणु घुरिजे। उनखां पोइ आहे सिरात अल मुस्तक़ीम। सिरात जेको लफ़्ज़ आहे उहो सिरात मां निकितल आहे। जीअं तलवार हूंदी आहे, तलवार जो हिकिड़ी सिधी धार हूंदी आहे तलवार जी, उनखे चवंदा आहिनि सिरात, सिधो जेको सिरात रस्ते खे पाथ खे। त इहो सिरात पाथ ऐं रस्तो उहो अहिड़ो रस्तो आहे जंहिंमें जीअं हिकिड़ो वाहिद हूंदो आहे ॿियो जमा हूंदो आहे, हिकिड़ो सिंग्युलर ऐं प्लूरल। त हिन रस्ते जो सिरात जो को बि जमा कोन्हे। जीअं रस्ते लाइ ॿिया बि लफ़्ज़ अरबी में हूंदा आहिनि, जीअं तरीक़ आहे उनजो जमा आहे तराइक़, सबील ऐं उन सुबुल। त इहे जेके शयूं आहिनि सिरात जो जमा कोई बि न आहे। इन जो मक़सदु त इहो अलाह सुब्हान ताला इन में ॿियो को बि रस्तो न रखियो आहे, इहो हिकिड़ो ई रस्तो रखियो आहे जेको डायरेक्ट असांखे जन्नत में वठी थो वञे। ॿियो को बि रस्तो न आहे, चाहे कोई तव्हां छा बि कयो, कहिड़ो बि अमल कयो, रस्तो जेको आहे अलाह सुब्हान ताला जी तरफ़ां इहो हिकिड़ो ई आहे। इन रस्ते खां सवाइ ॿियो को बि रस्तो कोन्हे। जीअं अलाह सुब्हान ताला फरमाए थो इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, जेको अलाह सुब्हान ताला तव्हांजे लाइ पसंदि कयो आहे उहो कहिड़ो दीन पसंदि कयो आहे, इस्लाम। इस्लाम खां सवाइ ॿियो को बि सिधो रस्तो न आहे। अलाह सुब्हान ताला असांखे इस्लाम ते दीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं इहो हिकिड़ो ई रस्तो आहे, उन खां सवाइ ॿियो को बि रस्तो न आहे। हाणे इहदिन सिरातल मुस्तक़ीम, तव्हां चओ था मुस्तक़ीम, मुस्तक़ीम जी माना असां ॾिसंदा आहियूं जॾहिं क़ुर में त या अलाह असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़। हाणे सिरात में रस्तो अची वियो, सिरात असां चवंदा आहियूं उन में रस्तो बि अची वियो, उन में सिधो बि अची वियो, पर माना तव्हां ॾिसंदव तर्जुमो क़ुर में त उते हुन सिरात अल मुस्तक़ीम असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए, असांखे सिधो रस्तो ॾेखार। त मुस्तक़ीम जेको लफ़्ज़ आहे उहो निकितल आहे इस्तक़ाम मां। जॾहिं तव्हां चवंदा क़द क़ामत सलाह, तव्हां ॿुधो हूंदो त जेको माण्हू सिधो बीहे, सिधो स्टैंड मथे थी बीहे, स्ट्रेट बीहे, उनखे चवंदा आहियूं असां इस्तक़ाम आहे। ऐं जॾहिं माण्हू सिधो बीहंदो आहे त माण्हू मथे थींदो आहे। त मुस्तक़ीम जो मक़सदु इहो आहे त तव्हां जेको आहे, तव्हांजो जेको रस्तो आहे उहो काॾे आहे, जन्नत जी तरफ़, उहो मथे जी तरफ़ आहे। त तव्हां जॾहिं इस्तक़ाम मुस्तक़ीम सिधो बीहो था त तव्हां स्ट्रेट मथे था थियो। अलाह सुब्हान व ताला तव्हांजा दर्जा जेके आहिनि उहे वधाए थो जॾहिं तव्हां अलाह सुब्हान व ताला खां हिदायत घुरो था। अलाह सुब्हान ताला तव्हांखे हिदायत ॾिए थो ऐं तव्हांजा दर्जात जेके आहिनि अलाह सुब्हान व ताला आस्ते आस्ते मथे वधाईंदो थो वञे। जीअं ई माण्हू मथे वेंदो आहे त ज़मीन जो जेको अट्रैक्शन आहे, ज़मीन जी जेका कशिश आहे उहा वधीक छिकींदी आहे। तॾहिं तव्हां ॾिसंदव त जॾहिं बि तव्हां सिधे रस्ते ते हलंदव तव्हांखे दुनियावी जेका अट्रैक्शन आहे उहा वधंदी वेंदी। शैतान तव्हांखे उहे शयूं, दुनियावी जेके कशिशूं आहिनि, जेके दुनियावी शयूं आहिनि, उहे तव्हांखे वधीक कशिश जेका आहे उहा ॾियारींदो। जीअं तव्हां इस्लाम में, दीन में, हिदायत में मथे वेंदा वेंदव तव्हांजी ओतिरी ई जेका आहे उहा टेम्पटेशन, उहा जेका अट्रैक्शन आहे, दुनिया जी कशिश आहे, उहा दुनियावी शयुनि जी तव्हांजी वधंदी वेंदी। पूरी कोशिशि हूंदी शैतान जी जीअं तव्हां हेठि अचो, जीअं तव्हां हेठि अचो। दीन में इहा शइ न आहे त को माण्हू वियो दीन में, दीन हासिलु कयईं, इल्मु हासिलु कयईं, निमाज़ूं पढ़ियईं, तहजुद पढ़ियईं, पोइ चए त हाणे मां इन स्टेटस ते बीहां। असांजो दीन आहे हीअं स्लोप वांगुरु। अगरि तव्हां प्रैक्टिस छॾींदव त तव्हां पोइते ईंदा वेंदव। अगरि तव्हां प्रैक्टिस कंदा रहंदव त अलाह सुब्हान व ताला तव्हांजा दर्जा वधाईंदो रहंदो। इहा अहिड़ी शइ न आहे जीअं कोई माण्हू चए थो मां पंहिंजी 5 वक़्त निमाज़ पढ़ां थो ऐं बसि एतिरो इनफ आहे, मां अलाह जा अहकाम मञां थो बसि। न, जीअं तव्हां 5 वक़्त निमाज़ पढ़ो था त तव्हांखे उन शइ जी प्रैक्टिस ते तव्हांखे उहा शइ वधाइणु घुरिजे, तव्हांखे दुआऊं घुरणु घुरिजनि। ऐं जॾहिं तव्हां उन शइ ते बीह रहंदव त या उहा शइ छॾे ॾींदव त तव्हांखे ज़मीन जी जेका अट्रैक्शन आहे, जेका कशिश आहे, उहा तव्हांखे वापसि दुनिया जी तरफ़ छिके छॾींदी ऐं उहा तव्हांखे रस्ते तां हटाए छॾींदी। त इहा शइ असां अलाह सुब्हान व ताला खां घुरूं था त या अलाह इहदिना सिरात अल मुस्तक़ीम, असांखे हिदायत बि ॾे ऐं असांखे सिधो रस्तो बि ॾेखार ऐं असांखे उन शइ ते जेको मुस्तक़ीम रस्तो आहे उन ते असांखे हलण जी तौफ़ीक़ अता फरमा ऐं असांखे जेके दर्जात आहिनि उहे असांजा वधाईंदो रहो। जॾहिं बि असांखे दुनिया जो ई
ख़्याल अचनि, दुनियावी ज़िंदगी जा ख़्याल अचनि त असांखे यकदमि ज़हन में अचे त मां हाणे निमाज़ में छा पढ़ी आयो आहियां। इहदिना सिरातल मुस्तक़ीम, इहा हिकिड़ी नॉर्मल शइ आहे। हर इंसान खे दुनियावी जेका कशिश आहे, जेके दुनियावी शयूं आहिनि, उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन इंसान खे ईंदा। इहा हिकिड़ी नेचुरल शइ आहे। ईअं अगरि कोई चए त मूंखे दुनियावी शयूं नथियूं वणनि या मूंखे उन्हनि सां लगाव कोन्हे या उन सां दिलि कोन्हे, त इहा हिकिड़ो ग़लति शइ आहे। उनखे ज़ाहिरी ॻाल्हि आहे दुनियावी ख़ूबसूरती, पैसो, औलाद, घर, गाॾियूं, हर शइ सां उनजी ख़्वाहिश हूंदी। पर जॾहिं तव्हां निमाज़ था पढ़ो ऐं तव्हां चओ था सिरातल मुस्तक़ीम, त तव्हांजी उहा जेका कशिश आहे दुनियावी, उहा तव्हांजी घटि थियणु घुरिजे। तव्हां जॾहिं ॾिसो वॾो घरु, तव्हां जॾहिं ॾिसो कंहिं वटि सुठी गाॾी, तव्हां जॾहिं ॾिसो कंहिं वटि वधीक पैसा, तव्हां चवंदो इहा ज़िंदगी न आहे। ज़िंदगी कहिड़ी आहे? अलाह जी हिदायत आहे। मां हाणे अलाह सुब्हानो ताला खां हिदायत घुरी आयो आहियां, ऐं अलाह सुब्हानो ताला जी जेका हिदायत आहे, अलाह सुब्हानो ताला जी जेका रहनुमाई आहे, अलाह सुब्हानो ताला जो जेको सिधो रस्तो आहे, उहो जेको आहे उहो वधीक आहे। हे जेके शयूं आहिनि, इहे सभु दुनियावी शयूं आहिनि। इन्हनि जी जेका कशिश आहे, मूंखे हुन हिदायत खां पासे न करे। दिलि में ख़्वाहिश हर कंहिंखे ईंदी आहे, पर ख़्वाहिश ईअं हुजे जीअं तव्हांजे जिस्म ते को कीड़ो आहे घुमी करे हलियो वियो। तव्हांजे जिस्म ते को बि कीड़ो आहे, माकोड़ आहे, कुझु घुमी करे तव्हां महसूसु त कयो, पर उहो हलियो वियो, उनखे छॾे ॾियो, उनखे पासे करे छॾियो। इहा दिलि में हिकिड़ी ख़्वाहिश त ईंदी, पर उनखे ईअं पासे कयो जीअं तव्हां कीड़े खे हटाए था छॾियो। त उन में छा थींदो, तव्हांखे शैतान जेको आहे वधीक कशिश न ॾियाराईंदो ऐं तव्हांखे उदासी न थींदी। तव्हां पंहिंजी ज़िंदगी में ख़ुशि हूंदव। अलाह सुब्हानो ताला तव्हांखे जेको रिज़्क़ ॾिनो आहे, उन में तव्हां ख़ुशि हूंदव। हाणे इहा एतिरी हिकिड़ी अहम शइ आहे हिदायत, अलाह सुब्हानो ताला जो रस्तो, सिधो रस्तो ऐं सिरातल मुस्तक़ीम। इहो सिधो रस्तो एतिरो अहम आहे जो उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जंग ते वञनि पिया, इहा सभ खां वॾी जंग हुई जेके चवंदा आहिनि तबूक, जंग ऑफ तबूक जेका आहे, बैटल ऑफ तबूक, उन में जॾहिं वञनि पिया, उन में इलाही तादाद में मुस्लमान हुया। हिकिड़ी वैली ते उन्हनि जेको आहे स्टे कयो, उते ख़ैमा हयो, त राति जो कुझु मुनाफ़िक़ीन जेको आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमिलो कयो। उन्हनि मुनाफ़िक़ीन हमिलो कयो त असहाब सगोरा कुझु असहाब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया ऐं उन्हनि सां फाइट कयूं, त उहे जेके उन्हनि जो मुंहुं जेको हुयो कवर्ड हुयो, राति जे ऊंधे में कवर्ड हुयो, सफ़ा मथां उन्हनि जी चादर हुई, ऐं उन्हनि ट्राए हमिलो कयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते, पर उहे जेके आहिनि भॼण में कामयाबु थी विया, भॼी करे मुस्लमाननि में मिली विया। ॿिए ॾींहं ते सुबुह सां कंहिंखे ख़बर न हुई त उहे केरु हुया। अलाह सुब्हानो ताला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उन्हनि जा नाला ॿुधाया त उहे केरु हुया। उहे मुनाफ़िक़ीन हुया, त मुनाफ़िक़ माण्हू हुया। त उहे अलाह सुब्हानो ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अलाह ताला उनखे नाला ॿुधाया, अलाह ताला हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु खे सॾु कयो, ऐं हुज़ैफ़ा तोखे मां अॼु हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायां, पर उहा कंहिंसां कजा न। त उनखे चई जेके राति जिन माण्हू मूं ते हमिलो कयो, अलाह ताला मूंखे उन्हनि जा नाला ॿुधाया आहिनि, ऐं उन्हनि जा नाला हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु खे ॿुधाई, ऐं उनखे मना कई त कंहिंखे ॿुधाइजो न। हाणे असहाब सगोरा उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु ऐं अबू बकर सिद्दीक़, उस्मान, अली रज़ियल्लाहु अन्हा, इहे जेके बि असां इन्हनि खे दुनिया में गारंटीड जन्नत हुई। दुनिया में इन्हनि खे बशारत मुबारक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाए छॾियो तव्हां गारंटीड जन्नत में वेंदव। उमर बिन ख़त्ताब जेको आहे उन्हनि खे ख़बर पई त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ैफ़ा खे नाला ॿुधाया आहिनि मुनाफ़िक़नि जा। यकदमि विया हुज़ैफ़ा ॾे, हुज़ैफ़ा मूंखे ॿुधाए त केरु मुनाफ़िक़। हुननि चयसि त मां न ॿुधाईंदुमि, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना ॿुधाए। चई अच्छा मूंखे इहो ॿुधाए, मुंहिंजो नालो त कोन्हे हुन में, मुंहिंजो। हाणे उमर बिन ख़त्ताब गारंटी जन्नत, उन्हनि खे जन्नत जी गारंटी हुई। उहे पुछनि था हुज़ैफ़ा रज़ियल्लाहु अन्हु खां त मुंहिंजो नालो त इन्हनि मुनाफ़िक़नि में कोन्हे। हाणे उन्हनि चवनि त मां तोखे ॿुधायां थो तुंहिंजो नालो, मूंखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना कयो नाला ॿुधाइण लाइ, मां नाला नथो ॿुधायां, पर मां इहो तोखे ॿुधायां थो तुंहिंजो नालो कोन्हे। वल्लाही हाणे मूंखां कोई बि न पुछे, छो उनखे ख़बर पइजी वई त हाणे ॿिया असहाबी जेके उन्हनि खे परेशानी थींदी उहे मूंखां पुछण ईंदा, त अलाह जो कसम खणी चवंदी त हाणे मूंखां कोई बि न पुछे, मां कंहिंखे का बि शइ न ॿुधाईंदुमि। त उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु उन्हनि खे पंहिंजे ईमान जो, उन्हनि खे पंहिंजे सिधे रस्ते ते हलण जो एतिरो शइ हुई जो उहे पुछनि पिया त मां त इन शइ में इन्वॉल्व न आहियां, मूंखे त मुंहिंजो नालो त इन में कोन्हे। त असांजो दर्जो छा आहे त असांखे हर वक़्तु इहा शइ सोचणु घुरिजे, ऐं हर वक़्तु अलाह सुब्हानो ताला खां इहा शइ जीअं कोई पिनंदो आहे त अलाह सुब्हानो ताला खां हिदायत घुरणु घुरिजे। कंहिंखे अगरि हिदायत मिले थी त बाक़ी जेके बि शयूं आहिनि उहे अलाह सुब्हानो ताला पाण ई कवर कंदो, ऐं अलाह ताला हिदायत जेका आहे उहा सभ खां वधीक क़ीमती आहे हिन दुनिया में। अलाह सुब्हानो ताला असां सभिनि खे सिधे रस्ते ते हलण जी ऐं हिदायत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असांखे घुरण जी तौफ़ीक़ त अहिड़े नमूने घुरूं त जीअं असांखे इन शइ जी ज़रूरत आहे। उनखां पोइ इन रस्ते ते पहिरियां केरु हली चुका हुया,
इहदिना सिरातल मुस्तक़ीम, उन खां पोइ सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम ग़ैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन। इन रस्ते ते जेके पहिरियां हली रहिया हुया असां उन्हनि जे बारे में अल्लाह सुब्हानहु व तआला खां घुरूं था। अल्लाह ताला सूरह फातिहा में असांखे ॿुधाए थो त तव्हां उन खां पोइ छा घुरो। अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला असांखे सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम।